असांजे मुल्क पाकिस्तान में या सिंध में माण्हू अक्सर करे दरगाहुनि ते वेंदा आहिनि, उते वञी दुआऊं घुरंदा आहिनि। को दौलत जी दुआ घुरंदो आहे, को ज़मीन जी, को ज़ाल जी, को पंहिंजे घर जे मामलनि मसइलनि जी, यानी कि सभु कोई दुआऊं घुरंदो आहे दरगाहुनि ते। पोइ हाणे सही या ग़लति उहो त अलाह थो ॼाणे। पोइ हिकु कंजूस माण्हू हुयो सेवण ते, उते दरगाह ते बीह उते दुआ पियो घुरे। जी सेवण सरकार, जेको त तव्हां अलाह जा दादला हुयो, त मूंखे 2-3 करोड़ कारूं ॾियाराए। उनजे भरिसां हिकिड़ो लाहौतीअ ते बीठो, ऐं लाहौती वॾी सदा न आहिनि हणंदा, उहो नंढी सदा हणंदा आहिनि, माना सम्झ त 10, 20, 50 जी एतिरी। लाहौती उन भरिसां बीठो, उन भरिसां खणी दुआ घुरी कि सेवण सरकार तव्हां अलाह जा दादला हुयो, अॼु 50 जी सदा आहे मुंहिंजी, काॾो मूंखे 50 ॾियाराए। हो जो कंजूस बीठो जेको 2-3 करोड़ घुरे पियो, उन ॾिसी हिनखे लाहौती खे चीअर रेज़गी बि अंगूठो पटे विया आहिनि त पोइ हाणे असांजी वॾी सदा काॾों पूरी थींदी। खणी 50 लाहौती हथ में न चइजे वठि 50 तूं त वञिजी त मुंहिंजो कमु थिए। लाहौती जेको त ॾिसी कंजूस खे वरी दरगाह ॾे ॾिठईं कि सेवण सरकार मूंखे 50 त ॾियाराई, पर हिकिड़े मरवान मूं ॾियाराई, कि सखी मूं कोन ॾियाराई। त दोस्तो कम त हर कंहिंजा थींदा आहिनि, पोइ काॾों कंहिं सुठे माण्हू मां, कंहिं भले माण्हू मां, कंहिं ख़राबु माण्हू मां कमु हर कंहिंजो थींदो आहे। कंहिंजो बि कमु नाहे रुकिजंदो दुनिया में अॼु ताणी, कंहिंजो बि कमु नाहे रुकियो, कंहिंजी बड़ी नाहे बीठी, हर कंहिंजा कम थींदा आहिनि। अलाह ताला हर कंहिंजा कमु कंदो आहे, पोइ किथां कहिड़े बहाने सां, किथां कहिड़े बहाने सां। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी, त सभिनी खे रमज़ान महीने जा रोज़ा मुबारक हुजनि। अस्सलामु अलैकुम।